अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपन फोरम में आऊं आहियां अवांजी मेज़बान ताहिरा वज़ीर। अॼोके प्रोग्राम में असीं ज़िक्र कंदासीं ॿ मुख़्तलिफ़ मामला आहिनि। हिकु त जेके सिंध में HIV जा केसिस जेके आहिनि उन्हनि में वाधि थी रही आहे, उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि, उन जे हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे ऐं कहिड़ो उन में किरदारु अदा करे पई। हिकु ॿियो अहम मामिलो आहे असांजो प्रिया कुमारी केस जे हवाले सां। प्रिया कुमारी आख़िर अॼु आहे किथे, उन जा ज़िम्मेवार केरु आहिनि ऐं इन प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज बि थी रहियो आहे। हिन वक़्तु बि जेको सिविल सोसाइटी जा अमलदार आहिनि ऐं प्रिया कुमारी जा जेके वारिस आहिनि उहे इंसाफ़ जे उसीड़े में वेठल आहिनि। संदन एहतजाज जारी आहे, केतिरनि ई ॾींहंनि खां उहे एहतजाज करे रहिया आहिनि त इहा जांच जेका आहे उहा किथे पहुती आहे, उन जा ज़िम्मेवार केरु आहिनि ऐं इन वक़्तु उनजी नए सिर जांच जे हवाले सां बि हिकु लेटर लिखियो वियो आहे। इन समूरे मामले ते असीं अॼु इन पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं असीं पंहिंजे पहिरें सेगमेंट में ॻाल्हाईंदासीं HIV जा केसिस जेके आहिनि उहे सिंध में वधनि पिया ऐं उन्हनि में तेज़ी सां जेका आहे वाधि थी रही आहे। मरीज़नि जो जेको वॾो तइदादु आहे उन्हनि में वॾो जेको तइदादु आहे उहो ॿारनि जो आहे। हिन साल जेके HIV जा केसिस जेके रिपोर्ट थिया आहिनि उन्हनि जा अंग अखर ॼाणण जी कोशिशि कंदासीं। उन्हनि मां जेके सिंध हुकूमत उन्हनि जी रोकथाम लाइ कहिड़ा क़दम खणी रही आहे, इन समूरे मामले ते असीं ॻाल्हाईंदासीं। सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि सुखदेव हिमनानी साहब असां सां वीडियो लिंक ते मौजूदु हूंदा। अस्सलाम वालेकुम सुखदेव हिमनानी साहब, वॾी महिरबानी अवां वक़्तु ॾिनो। अवां खां ॼाणणु चाहींदासीं त अवां हिकु सिंध हुकूमत जा तर्जुमान आहियो। हलंदड़ साल जेके आहिनि असां जीअं पंहिंजे इंट्रो में बि ॿुधायो त जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि उन्हनि जो अंग 894 आहे, पर अव्हां वटि कहिड़ी रिपोर्ट आहे त जेके HIV जा केसिस आहिनि अव्हां जी रिपोर्ट मूजिबि उहे केतिरा रिपोर्ट थिया ऐं केतिरा ज़िला आहिनि जेके इन सबबि घणा मुतासिर थिया आहिनि? जी पंज छह सालनि खां मर्ज़ पूरे पाकिस्तान में साइलेंटली ॾाढो स्प्रेड करे वियो आहे। हुन में अनफॉर्चुनेट असां माशरे जी कुझु प्रैक्टिसिस अहिड़ियूं आहिनि जंहिंमें काफ़ी शयूं असां करायूं था। मिसाल जे ॿारनि जी सुञात कराईंदा आहियूं या ॿारनि खे हजमन न ॻिनी वेंदा आहियूं या अतियाई डॉक्टर न ॻिनी वेंदा आहियूं या अहिड़ी जेके शयूं आहिनि। उन जे अलावा अक्सर ॿियो पहलू आहे मां पेडियाट्रिक मां HIV जी ॻाल्हि कयूं जेकी ॿारनि में HIV थींदी आहे, वॾनि में HIV असां ॻाल्हि कयूं उन में अक्सर जेके असां माशरे जा ॿिया पहलू बि आहिनि जंहिंमें कॉन्ट्रासेप्टिव्स जी जेको आहे या अवेयरनेस घटि हुजण या जेके ड्रग एडिक्ट्स आहिनि उहे शयूं यूज़ कंदा आहिनि उहे आहिनि। त इहो HIV जो इशू पूरे पाकिस्तान में फैलियल आहे, रुॻो सिंध न आहे। लास्ट तौसा मां बि 331 ॿारनि जो केस आयो THQ हॉस्पिटल तौसा मां। सिंध में हींअर जेके वरी डिबेट उथी आहे उहा बेसिकली उथी आहे कराची कुलसूम भाई वलीका अस्पताल में 78 ॿार जेके आहिनि उहे HIV पॉज़िटिव आया आहिनि। त उन में अनफॉर्चुनेटली मीडिया में कोई ईअं प्रेज़ेंट पियो कयो वञे त आउटब्रेक आहे यकदमि सां 78 ॿार जेके आहिनि उन्हनि खे HIV थी वई आहे या का हिकिड़ी सुई जेकी आहे इस्तेमालु थी आहे करे ॿारनि खे इहो HIV थियो। इहो सरासर कूड़ा का अहिड़ी ॻाल्हि न आहे। इन दरअसल हिस्ट्री ईअं आहे त सिंध में 2019 में जॾहिं खां रते देरे जो वाक़ियो थियो हुयो HIV वारो जेको हिकिड़ो आउटब्रेक थियो ओड़ी महिल खां पोइ असां हिकिड़ो पूरो मैकेनिज़म ठाहियो आहे। असां वाहिद सूबो ऐं सिंध त पूरे सूबे में जिथे बि को HIV जो केस डिटेक्ट असां थींदो आहे असां टीमूं हुते पुॼी वेंदियूं आहिनि। 44 असां सेंटर्स ठाहिया आहिनि, 3 ज़िलनि में ART एंट्री रेट्रोवायरल थेरेपी जेके HIV एड्स जे प्रोग्राम जे तहत इहे सेंटर हलंदा आहिनि। उते वञी असां स्क्रीनिंग कंदा आहियूं आबादी जी। त अगरि 2-3 केस आया आहिनि त मतिलबु लाज़मी आबादी में ॿिया केस बि हूंदा, ॿारनि में बि हूंदा, वॾनि में बि हूंदा। 22 अक्टूबर 2025 में असां ख़त मौसूल थियो हेल्थ डिपार्टमेंट खे एड्स प्रोग्राम खे HIV जे कुलसूम भाई वलीका अस्पताल में 6 खां 8 ॿार अहिड़ा आहिनि जेके सस्पेक्टेड आहिनि HIV जा। असां टीमूं हुते वयूं 27 अक्टूबर 2025 में असां हुते सेंटर क़ाइमु कयोसीं पंहिंजो। 10,500 माण्हुनि जी स्क्रीनिंग कईसीं। स्क्रीनिंग मतिलबु टेस्टूं कयूंसीं। उहे टेस्टूं करणु आसान न हुयूं छो त असांजे माशरे में HIV आहे उनजो हिकिड़ो अहिड़ो परसेप्शन ठही वियो आहे त माण्हुनि खे तव्हां ॻाल्हाईंदा बि आहियो त माण्हू भॼी वेंदा आहिनि। टेस्ट करण त परे ॻाल्हि माण्हू कतराईंदा आहिनि। असां ज़बरदस्ती माण्हुनि जूं उन कुलसूम भाई वलीका अस्पताल जी रेडियस में जेके इलाइक़ा हुया, पठान कॉलोनी हुई, बनारस हुयो, गोलीमार हुयो या ईब डिस्ट्रिक्ट ईस्ट सेंट्रल वेस्ट में 10,500 माण्हुनि जी स्क्रीनिंग कई पोइ ख़बर पई त 78 ॿार अहिड़ा आहिनि जेके HIV थी वई आहे। उन्हनि ॿारनि खे असां रजिस्टर कयोसीं पंहिंजे ART सेंटर में जेको असां कुलसूम भाई वलीका अस्पताल में दाख़िल कयो आहे या ठाहियो आहे। इन करे उहे ॿार रजिस्टर्ड होते आहिनि। ईअं न आहे त उन्हनि ॿारनि खे उतां पोइ 78 ॿारनि खे HIV थियो न, उन्हनि आबादियुनि मां थियो आहे जेके उन रेडियस में आहिनि। हा, कुझु ॿार काफ़ी मेजोरिटी अहिड़ी बि आहे जेकी उन अस्पताल में इलाज कराईंदी अचे पई। मेजोरिटी अहिड़ी बि आहे ॿारनि जी, माफ़ कुझु मथां कटायां पियो, त जेकी अस्पताल में माज़ी में इलाज कराईंदी बि अचे पई। पर काफ़ी ॿार अहिड़ा बि आहिनि जेके इलाज न कराईंदा अचनि पिया। पर हिननि में हिकिड़ो ॿियो पहलू बि आहे त हे ॿार उहे आहिनि जंहिंजे वालिदेन खे HIV न हुयो, मतिलबु हिननि खे प्राइमरी HIV थियो आहे। प्राइमरी HIV जो असां कॉज अञा अनडिटर्मिन्ड डिटर्मिन कयूं था। त उन इलाइक़े में आया कुझु क्लिनिक्स अहिड़ा बि हलनि था अतियाई डॉक्टरनि जा,
उन्हनि में असांखे प्रैक्टिस मिली आहे त हिकिड़ी दवा जेकी हूंदी आहे वाइल जंहिंखे पाण चऊं उहो बार बार खोड़ ॿारनि ते यूज़ कंदा आहिनि। अहिड़ियूं असां पहलू अञा डिटरमिन कयूं था। इहो आउटब्रेक न, इहो सिंध गवर्नमेंट पाण वञी डिटेक्ट कया आहिनि ऐं 2019 खां असांखे हर साल हिन में तव्हां इंक्रीज नज़र अचो। उन जी वजह इहा आहे त असां हर साल पंहिंजी स्क्रीनिंग वधायूं था। मतिलबु हीउ मर्ज़ माशरे में फैलियल आहे। ईअं चवणु हाणे फैलिजे थो ग़लति आहे, हीउ फैलियल आहे। असां वञी उनजी स्क्रीनिंग करे अञा उजागर कयूं था उन्हनि केसनि खे। पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे उहे ॿार आहिनि या फैमिलीज़ आहिनि उन्हनि जी असां जेकी डेटा आहे कॉन्फिडेंशियल रखूं, छो त असांजे माशरे में HIV मथां जेको स्टिग्मा आहे, हिकिड़ो पाण चऊं उनजो परसेप्शन आहे, कंहिं ख़बर पए त HIV आहे त माशरो उनजो सोशल बाइकाट करे छॾंदो आहे। पर मीडिया में बार बार उन ॿारनि जा नाला उन फैमिली जा खयां था वञनि त उन्हनि खे उन ॿारनि खे फैमिलीज़ खे बि तकलीफ़ थिए थी। त असांजी कोशिशि इहा आहे त जेके बि आहिनि केसिस असां उनखे डिटेक्ट कयूं ऐं उन्हनि जो फ्री में इलाज असां करायूं पिया त असांजो इलाज बि करायूं त मर्ज़ असां ख़तमु करे सघूं। अच्छा सुखदेव साहब, ही जीअं असीं जेकॾहिं असां कंपेरिज़न कयूं खां जेके प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि ऐं जेके सरकारी हॉस्पिटल्स आहिनि, इन्हनि में मजमूई तौरु जेको अंग रिपोर्ट थियो आहे, जेके ही HIV जा केसिस आहिनि उन्हनि जो अवां ज़िक्र कजो त उहे केतिरो उन्हनि जो तादाद आहे? मां एट द मोमेंट त को हतमी टोटल हिन साल जो मजमूई अंग कोन्हे त मां अननेसेसरी गवर्नमेंट तरफ़ खां स्टेट कयां को फिगर ऐं उहो फैक्चुअल न हुजे त मां निश्चित फ़िलहाल कॉमेंट न करे सघंदुमि। कुलजू भाई वकील वलीका जे हवाले सां मां चई सघां थो उहे 78 आहिनि जेके असां हिकु साल में 10,500 माण्हुनि जी स्क्रीनिंग कई आहे। उन में 78 आहिनि एज़ ऑफ नाउ। एक्टिव पेशेंट्स टोटल असां वटि हींअर कंपाइल्ड डेटा कोन्हे, बट आहिनि हज़ारनि जी तादाद में। उन में 80 साल जा माण्हू बि आहिनि जेके इलाज कराइनि पिया। उहे असांजे ट्रीटमेंट सेंटर्स में अंदरि ज़रिए इलाज आहिनि। छो त HIV मर्ज़ अहिड़ो आहे त 15 साल माण्हू सिहतयाब हूंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। जॾहिं उहो एड्स में कन्वर्ट थींदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे हिनखे 10 साल 15 साल पहिरियों जो वायरस आहे जेको वधी वियो आहे। त असां लॻा पिया आहियूं, स्क्रीनिंग्स वधायूं पिया। इनशाला जेको हतमी नतीजो जल्दी असां कंपाइल कयूं था उहे स्टैट्स बि तव्हां सां शेयर कया वेंदा। त सुखदेव साहब, इहो ॿुधाइजो जेके HIV पखिड़िजे थी, ही हर साल उन जेको केसिस आहिनि उन्हनि में वाध थिए थी, त उन्हनि जा सबब जेकी जीअं मां ॿुधायो त ही गैर महफ़ूज़ जेको सिरिंजनि जो इस्तेमालु आहे, पर त उन्हनि जी रोकथाम लाइ आख़िर कहिड़ा क़दम खणजनि? हिकु त हिकिड़ो आगाही जेका मुहिम आहे उहा बि ज़रूरु थियणु खपे। जी गैर महफ़ूज़ सिरिंजिस न आहिनि। मां अर्ज़ु कयां त जेको असां ॿारनि जी सर्कमसेशन कराईंदा आहियूं, जेके सवली सिंधी में सुन्नत इब्राहिमी चऊं, जी जी अक्सर असांजे मुल्क जी 44% आबादी बिलो द पावर्टी लाइन आहे, उहे अस्पतालनि में न कराईंदियूं आहिनि। उहे लोकल हजमनि खां कराईंदियूं आहिनि, हिकु त उतां स्प्रेड थिए थो पियो। गॾोगॾु जेको असां ॿारनि खे लोकल हजम ॾींदा आहियूं, उते स्टेरिलाइज़ेशन न हूंदी आहे ब्लेड्स जी इन शयुनि जी। उन सां गॾु जेके इहो सिरिंजिस में मेडिकल वेस्ट जो कंपोनेंट बि हिकिड़ो इहो कंपोनेंट आहे। अनहाइजेनिक प्रैक्टिसिस बि आहिनि। हिकिड़ो ॿियो मां पहलू ॿुधायां, जॾहिं तो असां पंजाब में लास्ट ईयर केस आया 331 ॿारनि जा, उन में मेन इनेबलर इहो हुयो त सुयूं सही हुयूं, बट ॿारनि जे मथां हिकिड़ो गंदो कपिड़ो रखी करे जॾहिं सुई हणंदा हुया उन करे इन्फेक्शन फैलजंदो हुयो। हिकिड़ो इहो इनेबलर बि। कंदे कंदे खोड़ ट्रांसमिशन पॉइंट्स आहिनि, 10 खां वधीक ट्रांसमिशन पॉइंट्स आहिनि। वरी असां वटि हिकिड़ो ॿियो अनफॉर्चुनेट इहो आहे त अक्सर तव्हां ॾिसंदा हो अस्पतालनि में जेको ब्लड हणाईंदा आहियूं असां, अक्सर ब्लड जेके ॿिए माण्हू में ट्रांसफर कंदा आहिनि त उन टेस्ट न कंदा आहिनि, स्क्रीनिंग न कंदा आहिनि त उन में आया कोई बीमारी पहिरियों खां आहे या न। अहिड़ियूं खोड़ अहिड़ा शयूं आहिनि। असां हर पहलू खां कमु कयूं पिया, पर HIV हींअर फैलिजी वियो आहे असांजे माशरे में। त बहितर इहो आहे जेतिरा माण्हू स्क्रीनिंग कराईंदा ओतिरो हुकूमत खे ख़बर पवंदी घणनि माण्हुनि खे इन में HIV ई थियल माण्हू आहे। मुझनि था सुखदेव साहब, जेके आगाही मुहिम आहे उहा बि हलाइणु ज़रूरु खपे हा, असांखे। जेके ॻोठ आहिनि स्पेशली शहरनि में, त माण्हू थोरा उन्हनि में मेच्योरिटी आहे या उन्हनि खे असीं चइजे त उन्हनि में थोरो शऊर अची वियो, पर ॻोठनि वारा जेके आहिनि, ॻोठ में जेके रहनि था, उन्हनि में जेका आगाही मुहिम जे हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा क़दम खणे पई? असां हींअर ताईं 7,20,000 माण्हुनि जी स्क्रीनिंग करे चुका आहियूं ऐं तक़रीबन 20 लख खां वधीक माण्हुनि सां आगाही सेशन्स बि करे चुका आहियूं। हींअर सिर्फ़ु कुलसुम भाई वलीक अस्पताल जो हिकु साल में असां उते 98 स्क्रीनिंग्स कयूं आहिनि 10,500 माण्हुनि जूं। गॾो गॾु अवेयरनेस सेशन बि ॾिनो आहे। अनफॉर्चुनेटली असांखे बि तकलीफ़ूं अचनि पियूं, छो त माशरे में इहो जेको HIV इहो मर्ज़ आहे उनजे मथां स्टिग्मा एॾो रखियल आहे त माण्हू डिॼी था वञनि उन शइ ते ॻाल्हाइण खां ई। त उन में तव्हां असांजो रोल बि अची थो वञे त उन शइ खे असां नॉर्मलाइज़ कयूं, माण्हुनि खे ॿुधायूं त भई टिॾण सां को फ़र्क़ु न पवंदो, हिन शइ जी आगाही वधंदी ओतिरो इहो मर्ज़ रुकंदो। त असांखे तव्हांखे मीडिया खे सभिनि खे सिविल सोसाइटी गॾु मिली शइ ते कमु करणो पवंदो त हुकूमत खे बि जी सपोर्ट मिले त उहा आगाही वधाए सघे पई। त सुखदेव साहब, इहो ॿुधाइजो जेके गैर रजिस्टर्ड लेबोरेटरीज़ आहिनि, अताई डॉक्टर्स आहिनि ऐं गैर महफ़ूज़ जेके ब्लड बैंक्स आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सिंध हुकूमत कहिड़ी कार्रवाई करे पई? बिल्कुलु कार्रवाई करे पई। असांजो चाहे जेको रीयूज़ेबल सिरिंजिस आहे उन जे हवाले सां कानून बि आहे। असां जेके सरकारी अस्पताल आहिनि उन में ऑटो डिसेबल सिरिंजिस असां उते हाणे प्रोवाइड कयूं पिया, जेके हिकु दफ़ो लॻी लॉक थी वेंदी आहे। जेके गैर रजिस्टर्ड क्लिनिक्स आहिनि उन जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कयूं था। मां मञा थो अञा कार्रवाई जी ज़रूरत आहे।
गॾोगॾु जेके ब्लड बैंक्स हुया पहिरियों हुन में लाइसेंसिंग जो इशू हुयो, हाणे सॼा ब्लड बैंक सिर्फ़ु उहे असां अलाउ कयूं था ऑपरेट थियण जिनखे लाइसेंस याफ़्ता आहिनि, जेके SOP फॉलो करनि था। अवाम खे बि रिक्वेस्ट हूंदी को उन्हनि जे पाड़े में ॻोठ में को अतियाई डॉक्टर या को गैर कानूनी तौर ते ब्लड बैंक हले थो त उहो बि गवर्नमेंट खे ॿुधाइनि त असां उन ख़िलाफ़ कार्रवाई करे सघूं। सुखदेव साहब, हिन वक़्तु जेका ही वलिका हॉस्पिटल वारो मामिलो बि आहे, इन हवाले सां अदालत बि हिकु हुकुम जारी कयो आहे त इन हवाले सां मुकमल जेका रिपोर्ट आहे उहा अदालत खे फ्राहम कई वञे। त हाणे अव्हां ॿुधाइजो, जेकॾहिं उन रिपोर्ट में के डॉक्टर्स आहिनि, नर्सिस आहिनि या जेके आला उहिदनि ते जेके वेठल आहिनि उहे जेकॾहिं उन में मुलविस करार ॾियनि था त उन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा क़दम खणंदी, अदालत पंहिंजे हवाले सां उहो कानूनी क़दम खणंदी? मां जी अर्ज़ु कयां, इहो जॾहिं 22 अक्टूबर 2025 में इहो किसो असां साम्हूं आयो त मिनिस्टर जेके लेबर जा आहिनि, छो त वलीका अस्पताल सियासी लेबर डिपार्टमेंट अंडर कमु कंदी आहे, त मिनिस्टर सईद जनी साहब जेके आहिनि उन्हनि 10 माण्हुनि खे इनिशियली सस्पेंड कयो। हाणे 30 खां वधीक माण्हू सस्पेंड, इंक्लूडिंग जो मेडिकल सुपरिटेंडेंट हूंदो आहे ऐं जेको हायर स्टाफ आहे, इहे सभु सस्पेंड थियल आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ क्रिमिनल इंक्वायरी हले पई, छो त असां सम्झूं था अगरि इन केस अस्पताल में इहा ट्रांसमिशन थिए त क्रिमिनल नेग्लिजेंस आहे, हिकिड़ो गैर कानूनी अमल आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ क्रिमिनल इंक्वायरी हले पई, अदालत में बि असां पंहिंजी रिपोर्ट जमा कराई आहे, छो त उहो कॉन्फिडेंशियल आहे, मां घणो हुन खे हुन ते न ॻाल्हाईंदुसि, पर हुननि जे ख़िलाफ़ क्रिमिनल इंक्वायरी हले पई, उन्हनि जे ख़िलाफ़ क्रिमिनल कार्रवाई थींदी। अच्छा सुखदेव साहब, इहो ॿुधाइजो आख़िर में तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदमि, जेको ही हर साल HIV जा केसिस वधनि पिया, त सिंध हुकूमत जे ड्रिघे मुदे वारी आख़िर हिकमत अमली कहिड़ी हूंदी? मां जी अर्ज़ु की शुरू में सिंध वाहिद सूबो आहे जंहिं वटि फील्ड टीमूं आहिनि जेके फील्ड में वञी करे स्क्रीनिंग्स कंदियूं आहिनि। असां सो फार 3 ज़िलनि में 44 ART एंट्री रेट्रोवायरल सेंटर्स क़ाइमु कया आहिनि, जिते मुफ़्त फ्री इलाज थींदो आहे HIV जो। उन थ्रू असां अवेयरनेस सेशन बि असां उन्हनि इलाइक़नि में ॾियूं था, गॾोगॾु असां हुते इलाज बि मुफ़्त में माण्हुनि जो कयूं था, चाहे उहे ड्रग एडिक्ट्स अक्सर हूंदा आहिनि जेके हेरोइन जूं पियूं हणंदा आहिनि, उन्हनि खे बि HIV थींदो आहे। वॾी उमिरि जा ॿार आहिनि, सभिनि खे असां इलाज करायूं पिया। कुलसुम भाई वलीका अस्पताल में ॿार जेके आहिनि उन्हनि जो इलाज बि असां हींअर करायूं पिया। असांजी कोशिशि इहा ई आहे जेके असां 3 ज़िलनि खे फर्दर असां ART सेंटर्स एक्सपेंड कयूं, पर जेसिताईं अवेयरनेस न वधंदी, तव्हां असां मिली करे माशरे में अवेयरनेस न वधंदा त इहे बीमारी हिते रुकंदी न। त असांजी कोशिशि ज़रूरु अवेयरनेस थिए पई आहे। वॾी महिरबानी अव्हां जी। सुखदेव हिमलाणी साहब असां सां डीलिंग ते मौजूदु हुआ, जेके सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि, ऐं ही जेके HIV जा केसिस रिपोर्ट थियनि था उन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा क़दम खणे पई, आगाही मुहिम जेका आहे उन्हनि जी सख़्तु ज़रूरत आहे। संदन चवणो त इन हवाले सां जेका सिंध हुकूमत जेका आहे उहा पंहिंजे हवाले सां मुकमल जेके आहे क़दम खणी रही आहे, आगाही मुहिम जो सिलसिलो बि जारी आहे, ऐं जेके इन हॉस्पिटल्स में जेके केसिस रिपोर्ट थियनि था उन में मुलविस जेके किरदार आहिनि उन हवाले सां बि कार्रवायूं जारी आहिनि। नाज़रीन, हिन सेगमेंट में असां ॻाल्हायो आहे HIV जे केसिस जे हवाले सां। इनखे हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ असीं ज़िक्र कंदासीं प्रिया कुमारी वारे केस जे हवाले सां, त उनजी जांच किथे पहुती आहे, जेका हिकु न्याणी 2021 खां अगवा थियल आहे ऐं हिन वक़्त ताईं उहा बाज़ियाब नाहे थी सघी। उनजे जांच जे हवाले सां असां ज़िक्र कंदासीं नेक्स्ट सेगमेंट में।